काशन मुंहिंजो तव्हां सां इहो सुवाल आहे त क़ुरान मजीद में सिपारा घणा आहिनि? अदा मंज़र क़ुरान मजीद में 30 सिपारा आहिनि। अदा काशन मुंहिंजो ॿियो सुवाल तव्हां सां इहो आहे त क़ुरान मजीद में सूरतूं घणियूं आहिनि? अदा मंज़र क़ुरान मजीद में 114 सूरतूं आहिनि। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां टियों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में सूरतूं घणियूं आहिनि? अदा काशन मुंहिंजो टियों सुवाल तव्हां सां इहो आहे त क़ुरान मजीद में मक्की सूरतूं घणियूं आहिनि? अदा मंज़र क़ुरान मजीद में मक्की सूरतूं 86 आहिनि। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां चोथों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में मदनी सूरतूं घणियूं आहिनि? अदा मंज़र क़ुरान मजीद में मदनी सूरतूं 28 आहिनि। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां पंजों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में आयतूं घणियूं आहिनि? अदा मंज़र क़ुरान मजीद में 6664 मंज़िल आहिनि। अदा मंज़र क़ुरान मजीद में आयतूं 6664। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां छहों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में सजदा घणा आहिनि? मंज़र क़ुरान मजीद में 14 सजदा आहिनि। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां सतों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में सभ खां वॾी सूरत कहिड़ी आहे? अदा मंज़र क़ुरान मजीद में सभ खां वॾी सूरत बकरा आहे। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां अठों सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में सभ खां नंढी सूरत कहिड़ी आहे? अदा मंज़र क़ुरान मजीद में सभ खां नंढी सूरत सूरतुल बकरा आहे। क़ुरान मजीद जी सभ खां नंढी सूरत सूरतुल कौसर आहे। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां नाओं सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद में कहिड़ी सूरत में बिस्मिल्लाह न आहे? अदा मंज़र क़ुरान मजीद जी सूरतुल तौबा में बिस्मिल्लाह न आहे। अदा काशन मुंहिंजो तव्हां सां ॾहों सुवाल ऐं आख़िरी सुवाल इहो आहे त क़ुरान मजीद जी कहिड़ी सूरत में 2 दफ़ा बिस्मिल्लाह आयल आहे? अदा मंज़र क़ुरान आख़िरी सवाल जो जवाब इहो आहे कि 2 चकर बिस्मिल्लाह सूरतुल नमल में आयल आहे। अदा मंज़र ऐं अदा काशान जो जेको पाण में मुखातब थिया सवालनि जा जवाब पहिरीं सवाल खां वठी 30 ताईं इन्हनि माशाअल्लाह सुठा सवालनि जा हिन खे जवाब ॿुधाया ऐं इंशाअल्लाह सुभाणे ॿियो पार्ट ईंदो ऐं अॼु 10 सवाल थिया, सुभाणे वरी 10 सवाल थींदा जेके अदा मंज़र ऐं अदा काशान पाण में हिकिड़ो सवाल कंदो ॿियो जवाबु ॾींदो। सो ॿिए पार्ट जो इंतज़ारु रहंदो, ॿिए पार्ट जो तव्हां इंतज़ारु कजो, इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदो।